अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में मां तव्हां सां ही कुछ कार्ड शेयर करे चुकी आहियां, तव्हांखे सेखारे चुकी आहियां, जंहिंमें असां ही प्लेन कार्ड शीट ते प्रिंटेड पेपर इस्तेमाल कयो आहे। ठीक है, तो ये हैंडमेड कार्ड सीरीज़ के सिलसिले में मैं आप लोगों के साथ कुछ कार्ड शेयर कर चुकी हूँ, ये मैं बनाना सिखा चुकी हूँ। तो इस सिलसिले में ये हम कर रहे हैं कि प्लेन कार्ड पे प्रिंटेड पेपर, रिबन्स और कुछ और ऑब्जेक्ट सजाने के लिए लगा रहे हैं और कुछ मैसेज लिख रहे हैं। तो ये हमने पहले बना लिए हैं। तो अच्छा, जब ये कार्ड पे मैं पेपर्स लगा लेती हूँ तो पट्टियाँ बच जाती हैं कुछ। ठीक है, जॾहिं बि मां ॿ डिज़ाइन कार्ड जा हणा थी पेपर जा, त साइड में प्रिंटेड पेपर जूं पट्टियूं बचनि थियूं, उन्हनि जो मूं ही इस्तेमालु कयो आहे। त उन्हनि जा पीसिस मूं पैच वर्क करे, जीअं रिली में टुकड़ियूं ॻंढींदा आहियूं, ईअं मूं कुझु एब्स्ट्रैक्ट करे डिज़ाइन ठाहियो आहे उन बचियल टुकड़ियुनि जूं। त हाणे सभिनी खां पहिरियों हिन खे जेको मां इस्तेमालु कंदसि, हिन जे मथां इहो आहे ही पेपर ट्वाइन। हीअ ॾोरी आहे कागज़ जी, हीअ बाज़ार में हर कलर में अवेलेबल आहे। ठीकु आहे, त हीअ ॾोरी मां हिन ते इस्तेमालु कयां थी। हिन कार्ड खे मां हीअं सिधो नथी ठाहियां, हिन खे मां पासीरो थी ठाहियां। इसको मैं सीधा नहीं बना रही हूँ, इसको मैं इस तरह तिरछा बना रही हूँ। और ये पेपर की डोरी है, ये क्राफ्ट की जहाँ पे चीज़ें मिलती हैं वहाँ से आपको आसानी से मिल जाएगी। तो ये डोरी इसके ऊपर मैं 3-4 दफ़ा लिपेट लूँगी। हाणे ॾिसो त ही कलर्ड मूं सॼा पीसिस हया आहिनि। इन जे लाइ हीअ ब्लैक एंड वाइट डोरी हिन ते सुठी लॻंदी। ऐं ही 4 चक्कर मूं हिन ते वेढ़िया आहिनि, जो कि इस तरफ से 3 आए हैं और इधर से 4 हैं। और ये सिरे मैंने इसके यहाँ से ग्लू से यहाँ पे चिपका दिए ताकि ये हिले नहीं अपनी जगह से। अब जो है इसको रखते हैं थोड़ी देर ताकि ये थोड़ा सूख जाए। मेरे पास ये पंचेस हैं, एक बड़ा हार्ट वाला, एक छोटा। तो इसमें से मैं रेड के डिफरेंट शेड्स जो हैं या पिंक के, मैं इसमें से कुछ हार्ट्स जो हैं कटिंग कर लूँगी, पंच के साथ निकालूंगी। और इससे जो छोटा मेरा पंच था वो ख़राब हो गया है, तो वो छोटे से हार्ट्स शायद मैं हाथ से काट लेती हूँ। ठीक है, तो ही असां इन मां कुछ हार्ट्स नंढा वॾा डिफरेंट साइज़ जा कटे रखंदासीं। हाणे ही नंढड़ा ऐं ही वॾो हार्ट मूं पाण फ्री हैंड कटियो आहे। छोटे और बड़े ये मैंने खुद अपने हाथ से काट लिए हैं फ्री हैंड, और बाकी ये जो है डिफरेंट साइज़ के और कलर के ये मैंने पंचिंग मशीन से पंच किया। उसमें आसानी हो जाती है, टाइम बच जाता है, शेप जो है वो परफेक्ट बनता है उससे। ठीक है, ये देखें, ये पंचिंग मशीन से निकाले हैं। और कुछ मेरे पास ये 3 हार्ट्स पहले से थे अलग अलग रंगों में। तो ये सारे जो है अब इस पर मैं अरेंज करूँगी, इस डोरी में लगाऊंगी। इस तरह से ऐसे लगेगा जैसे सारे हार्ट्स जो हैं इसमें अटके हुए हैं, ईअं लॻंदो ॼण हिन में फाथा पिया आहिनि, दिलि हिन में अटकिया पिया आहिनि। ठीकु आहे, त हिनखे मां अरेंज करे उहो तव्हांखे ॾेखारियां थी। हाणे हीअ ॾिसो, ही 2 त हार्ट्स ॿिए कलर जा आहिनि, बाक़ी हार्ट्स जेके आहिनि रेड ऐं पिंक जा शेड। ऐं ही मूं वटि आहिनि स्टिकर वारा हार्ट्स प्लास्टिक जा। इहे मूं जेके आहिनि 2, हिकिड़ो हेठि हणी छॾिया डार्क कलर जो, हिकिड़ो लाइट कलर जो मथे। ये सारे हार्ट्स इस तरह से मैंने इसमें लगाए हैं कि इसके साथ ऐसे लग रहा है कि ये इसमें बंधे हुए हैं या इसमें अटके हुए हैं जो रस्सी है, लेकिन उसके लगाने के साथ साथ ये जो डोरी थी वो भी चिपक गई इसके साथ। अब ये हिलेगी नहीं अपनी जगह से। ठीक है, उन सां गॾु हाणे असांखे हिकिड़ो मैसेज भी लिखणो आहे, जेको असां हिते हिन साइड ते मथे करे हणंदासीं। ऐं मैसेज लिखण जे लाइ मैसेज लिखेंगे हम, एक ज़ाहिर कार्ड पे कुछ तो लिखा होगा हम किस चीज़ के लिए भेज रहे हैं। तो ये छोटा सा एक पेपर का पीस है, इस पर मैं मैसेज पहले पेंसिल से लिखूंगी और फिर जो है पॉइंटर पेन से इसको मैं ब्लैक से डार्क कर लूँगी। हिन ते मूं लिखियो आहे सेंडिंग लव, छो त सॼा हार्ट्स लॻल आहिनि। ऐं तव्हां हीअ कार्ड कंहिंखे बि ॾेई सघो था, पंहिंजी फ्रेंड्स खे, पंहिंजे कंहिं फैमिली मेम्बर खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे पेरेंट्स खे, कंहिंजे बि तरफ़ तव्हां प्यार मोकिले सघो था। तो किसी को भी देना चाहें तो ये बिल्कुल अल्फाज जो हैं वो मुनासिब हैं। अभी इसको हम एक थिक कार्ड पे लगाएंगे, एक मोटे गत्ते के पीस पे लगाएंगे, क्योंकि ये पतला पेपर है तो वो थोड़ा सा थिक भी हो जाएगा। और इसके चारों तरफ हम एक बॉर्डर भी बना लेंगे। हिन खे मूं रेड ते चिंबड़ायो आहे, रेड पे मैंने इसको चिपका दिया है। अब इसकी कटिंग ऐसे कर लेंगे कि इसके चारों तरफ एक रेड कलर का बॉर्डर बच जाए। हिकिड़ो असां चौधारी हिन जे ॻाढ़े रंग जी पट्टी छॾींदासीं कटिंग करे, त जीअं हुन जो बॉर्डर ठही पए। कटिंग थी वई, हिन जी बॉर्डर ठही वियो। हाणे असां हिनखे थोरो जॾहिं कार्ड ते लॻाईंदासीं त थोरो उभारींदासीं। उभारण लाइ मां हमेशह अहिड़े टाइप जो लाइनुनि वारो पेपर इस्तेमालु कंदी आहियां।
ही परफ्यूम जी पैकिंग में निकितो आहे या अहिड़े टाइप जा ब्राउन कलर जा थांवनि जी पैकिंग में ईंदा आहिनि जो क्रॉकरी में जो प्लेट्स के प्यालियों के बीच में एक ब्राउन पेपर होता है मोटा। ठीक है, तो असां हिन जा कुछ पीसिस कटींदासीं ऐं असां हिन जे विच पोयां जेके लॻाईंदासीं त जीअं ही थोरो उभरी बीहे। अब ये पेपर पीसेस काट के मैं इसके पीछे चिपका लेती हूँ, फिर आपके साथ शेयर करती हूँ। हिन ते ही पेपर लगी वियो। हाणे हिन ते असां ग्लू हणंदासीं हिन जे उभरियल हिस्सनि ते, जो उभरे हुए हिस्से इस पर ग्लू लगा दें ताकि हम इसको चिपका सकें। अब कार्ड पे जहाँ पे हमें लगाना है, मैं इस कॉर्नर पे लगाना चाह रही हूँ, इस पे रख के हम इसको चिपका देंगे। ठीक है, ये ठही वियो। ऐं हिन में जेके पेंसिल सां लिखियल अञा निशान साइड में नज़र पे अचनि, ये मां हिनखे इरेज़र सां मिटाए छॾींदमि। ये जो पेंसिल से जो भी अल्फाज थोड़े थोड़े से नज़र आ रहे हैं पेन के नीचे, इसको इरेज़र के साथ मिटा सकते हैं। अभी इस मैसेज की जो ये प्लेट बनाएगी इसको थोड़ा सा डेकोरेट करेंगे। ॾिसो त हिन जे मथां हिकिड़ी पूरी लाइन हई आहे डायमंडीज़ ऐं हिते 2 लाइट ऐं डार्क पिंक में स्टार्स आया आहिनि, छो त हिन कलर सां बैलेंस करण जे लाइ। त ही मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो अॼु जो कार्ड वणियो हूंदो। ऐं हिन में ही मूं सॼा बचियल पीसिस यूज़ कया आहिनि पेपर जा। जॾहिं असां वॾा वॾा कार्ड्स अहिड़ा ईअं ठाहे था वञूं, पोइ पासनि खां जेके टुकड़ा बचनि था उहे मां हिन में यूज़ कया आहिनि ऐं हीअ असांजो कार्ड हीअं पासीरो खुलंदो। ठीकु आहे, सो उम्मीद है तव्हांखे ज़रूर वणियो हूंदो। अगर ये आपको अच्छा लगा हो आज का वीडियो, ये डिज़ाइन, ये आइडिया, तो आप इस वीडियो को लाइक करें, शेयर करें, कमेंट करें और अगर हो सके तो मेरा चैनल सब्सक्राइब करें, क्योंकि ज़िंदगी रही तो और बहुत कुछ मैं आप लोगों के साथ शेयर करने वाली हूँ। सो हमेशा तव्हांखे चवंदी आहियां त प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿिए नई वीडियो सां इंशाल्लाह जल्दी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह वाही।